सोबुदिरो प्रेस क्लब अॻियां तक़रीबन 1 महीनो अॻु बेदर्दी सां क़त्ल थियल पुलिस अहलकार जमील सहतो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारसनि जो निटहण ऐं उस में सख़्त एहतिजाज। क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मक़तूल जे भाउ वहीद अली सहतो मीडिया अॻियां दाहींदे चयो त अॼु मुंहिंजे भाउ खे क़त्ल थिए 1 महीनो थी वियो, पर पुलिस को कख भञी बीणो नाहे कयो। वेतर जेके शकी माण्हू गिरफ़्तार थिया हुआ उन्हनि खे बि गरी रिश्वत एवज़ छॾियो वियो। असीं वज़ीर आला सिंध IG सिंध पुलिस ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त जल्द क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। उन मौक़े ते मक़तूल जे वालिद मुहर्रम अली सहतो, नईम सामटियो, अज़ीज़ुल्लाह सहतो, आशिक़ शेख, वहीद सामटियो, सिकंदर ओड, जुमन सहतो, जानी सहतो, फ़रीद अब्बासी, ग़ुलाम कादिर ऐं ॿियनि शहरनि वॾे अंग में शिरकत कई। महीनो थी वियो आहे, महीनो 3 ॾींहं थी चुका आहिनि असांजे भाउ जे क़त्ल खे। असांजो भाउ पुलिस एहलकार हो जेको बेगुनाह शहीद कयो वियो आहे। उन जा क़ातिल अॼु ॾींहुं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस अॼु ॾींहुं ख़ामोश आहे। छाजे करे ख़ामोश आहे असांखे का ख़बर न आहे। असांखे कंहिं बि क़िस्म जो को बि जवाबु न अथनि, कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई न करे सघिया आहिनि। अॼु ॾींहुं असांखे ख़बर न आहे त छाजे करे कार्रवाई न करे सघिया आहिनि। असांखे पंहिंजे भाउ जो इंसाफ़ु खपे, हक़ु खपे। असां हीअ एहतिजाज कयो आहे पंहिंजे भाउ जे हक़ जे लाइ ऐं असां कंदा रहंदासीं। जे अॻिते बि असांजो इंसाफ़ु न कयो वियो असां IG ते वेंदासीं, SP ते वेंदासीं। जे हुते बि असांजो इंसाफ़ु न थियो असां सुप्रीम कोर्ट ते वेंदासीं। असांखे जेसि ताईं पंहिंजे भाउ जो हक़ु न मिलंदो तेसि ताईं असां इहा जिदोजहद कंदा रहंदासीं। तेसि ताईं असां इहा पंहिंजी जिदोजहद कंदा रहंदासीं जेसि ताईं असांजे भाउ जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा। असांजे भाउ जा क़ातिल 1 महीनो चोथों ॾींहुं आहे। अॼु उहे आज़ादु वतन था घुमंदा। पुलिस खे कंहिं बि क़िस्म जी का जूं ई न आहे जो हू कंहिं बि क़िस्म जो को अमल आणे और पुलिस अॼु ॾींहुं कंहिं बि क़िस्म जो को अमल आंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।